पाप नगर, पाप नगर। छा ॻाल्हि आहे गुलाब, परेशान थो लॻी? शेरदिल, पुलिस असांजे पोयां पई हुई। पुलिस? हाँ पुलिस शेरदिल, पर बरियल खान रस्तो रोके पुलिस जो, असां निकिरी आयासीं। हाणे पुलिस काॾे वई गुलाब? तव्हां ॾिसो था न, ईअं न थिए त पुलिस घरनि में काए पए। जेकॾहिं पुलिस असांजे घरनि में दाख़िल थी न, त उन्हनि मां ज़िंदा हिकु बि वापसि कोन वेंदो। मूंखे लॻे थो त बरियल खान ऐं सिकंदर खान पुलिस खे वापसि करे छॾियो हूंदो। न गुलाब न, हवा में बंदूकूं न हणबियूं। जेकॾहिं पुलिस शेरदिल जे घर में घिड़े त पोइ हीअ हयाती कहिड़े कम जी आहे? शेरदिल, पुलिस सां जहिड़ो नाहे करणो, चरियो नथी। नंगनि ऐं दंगनि ते सिर ॾिबा न, जी पुलिस असांजे हूंदे घरनि में घिड़ंदी त पोइ मायुनि जे अॻियां कहिड़ो कंध खणी घुमंदासीं? न सोना न, ईअं कॾहिं बि न थींदो। जेको बि शेरदिल जे घर ॾांहुं अखि खणी ॾिसंदो, मां उन जा दोॾा कढी कावन ऐं कुतनि खे ॾेई छॾींदुसि। शेरदिल, ही हयाती तुंहिंजी आहे, तोतां सिर बि क़ुर्बान करणो आहे। तूं हुकुम कर त करणो छा आहे? हा शेरदिल, असां हर वक़्तु तुंहिंजे लाइ क़ुर्बान थियण लाइ तयारु आहियूं। गुलाब, जहिड़ो इन सूबेदार सां आहे, जेको बालाच जी वंगार थो वहे ऐं उनखे ॿुधाइणो आहे त शेरदिल जे सीने में शींहं जी दिलि आहे, शींहं जी। शेरदिल, तूं असांखे छॾियो था वञे? छा तोखे असां में इहो आसरो बि न आहे छा त तुंहिंजे पारां असां विड़ी बि सघंदासीं? हा शेरदिल, पेर पोइ ते कोन कंदासीं। तव्हां में पक्का त तव्हां मुड़ुस माण्हू आहियो, पर शेरदिल हिकु ई, हज़ारनि जो मट आहे। शेरदिल, असां बि तोसां गॾु आहियूं, उहो जेको थियो उन सां मुंहुं ॾींदासूं। तूं रुगो हुकुम कर त करणो छा आहे? तव्हां ॻोठ जे ओलह वारे पासे खां अचो, मां ओभर वारे पासे खां थो अचां। जेकॾहिं सूबेदार ॻोठ में दाख़िल थियो त ज़िंदा कोन मोटंदो। हलो। मुरादा, ओ मुरादा, काथे आहीं? राबेल जा पी ऐं हेॾां आहियां राबेल वटि। रब तुझी खुशी बरकरार रखी थी। अबे सां अखियूं खणी ॻाल्हाए न। मोची अब कंध छो थी झुकाए? बाबा, तुंहिंजी राबेल हमेशह तुंहिंजे अदब में पंहिंजो कंध झुकायो आहे ऐं हाणे बि साॻी हेरा आहे मूंखे बाबा। अल्लाह तुंहिंजो अदब ऐं सतर सदाई सलामत रखंदो मुंहिंजी अम्मा। मुरादा, 16 तारीख़ ते काज आहे ऐं 17 तारीख़ ते निकाह आहे। जीअं थोरा आहिनि, तूं मुंहिंजी धीअ खे ॾाज में कुझु ॾींदीअ या न? हा हा, छो न,
मां पंहिंजी राबेल खे एतिरो ॾींदुसि जो सॼे ॻोठ वारियूं मायूं ॾिसंदियूं ई रहिजी वेंदियूं। ॿियो मूंखे ॿुधाए त छा वठिणो आहे? बाबा मूंखे ॾाज में न तव्हां ॿिन्हिनि जो प्यार ऐं शफ़क़त घुरिजे, ॿियो कुझु बि न घुरिजे। राबेल थी अबो अम्मा तो कुर्बान, असांजो प्यार तुंहिंजे लाइ आहे अम्मा, पर दुनिया खे बि त ॾेखारिणो आहे न त मिठल पंहिंजे पुट जहिड़ी धीअ खे छा छा ॾाज में ॾिनो आहे। मुरादा अच ॿार, मूंखे ॿुधाए छा छा वठिणो आहे त मां शहर वञा। हा हा हल हल। रब ख़ैर कंदो मिठल, तूं परेशान छो आई? मल्हार मिंथिन जे बावजूद बि कोन मुड़ियो, वॾो काज थो कराए मुरादा। इन ई गिणती त ॻोयो आहे मूंखे। रब ख़ैर कंदो मिठल, तूं परेशान न थी। बाला छितो थियो आहे छा जो काज में रुकावट विझंदो? तूं नथी ॼाणी मुरादा, बालाज खान कुझु बि करे सघे थो। ये शादी सादगी में थी वॼे आहे त पोइ काज पिया थियनि हा। हाणे तूं हां हल्को न कर मिठल। हाणे ॿुध, जेको तोखे शहर मां सामान वठी अचिणो आहे, ॿुध 5 वॻा खुटल आहिनि ऐं इहो मेकअप जो सामान बि खुटल आहे ऐं ॿुध सीधो हा खंडु वठियो अचिजांइ ऐं चांहि जी पती जा 2 पुड़ा ॿिया बि वठी अचिजांइ। तोखे माइनि जी त ख़बर आहे न, हिकिड़ी हिकिड़ी शइ ॾिसनि थियूं, उन मां अलाए केतिरियूं उणायूं कढनि थियूं। वठी अचिजांइ। बालाश खान त असांखे ज़हर जूं गागरियूं पीआरियूं आहिनि, पर बेवस आहियूं, छा कयूं रोशन? रोज़ मुंहिंजे भाउ जी मूंखे यादि थी अचे ऐं हू मूंखे मयारू थो ॾे त बालाश खान अञा ज़िंदा आहे। बालाज खान जी पाड़ तॾहिं पटे सघंदो जॾहिं हिक ॿिए सां कावड़ ख़तमु कंदो। अदा गम दिल खाए त भले खाए, बाक़ी यार मुंहिंजी दिल कोन थी कढे त मां मल्हार जी शादी में शरीक थियां। पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। खेत आहे? हा, अॼु तुंहिंजी ॾाढी सिक लॻी। सोचियमि त तकिड़ो तकिड़ो वञी पंहिंजे दिलबर जो दीदार कयां। न सोट, ॻाल्हि त का ॿी आहे, मूंखे ॿुधाए। ॾिस, तोखे मुंहिंजो कसम आहे, छा ॻाल्हि आहे, छा थियो आहे? पुलिस मुंहिंजी तलाश में हुई। मूं सोचियो मतां पुलिस घर में घिड़े, उन जे करे तकिड़ो तकिड़ो अची पहुतो आहे। सच सच ॿुधाइजां, भला पुलिस घर में त दाख़िल कोन थी न? तुंहिंजो कसम, मूंखे ख़बर न आहे त पुलिस आई आहे असांजे ॻोठ में। जे मूंखे ख़बर पई आहे त पुलिस तुंहिंजी तलाश में आई आहे त मुंहिंजी त दिल ई बीही वञे हा। सफ़ा गा चरी। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त असांजे ख़ानदान जी थी करे तुंहिंजी दिल एॾी नाज़ुक छो आहे? सोट, दिल में तूं, मूंखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजी दिल छो थी लुछे। बसि एतिरो ॼाणा थी त तोखे कोसो वाह ईंदो त दिल जान जो दम निकिरी वेंदो। तुंहिंजे दम सां ई त मुंहिंजो दम आहे। तूं परेशान न थी, शेर दिल रुक बि रिजाए छॾींदो, छो त शेर दिल जे सीने में शींहं जी दिल आहे, शींहं जी। बाबा जे वञण खां पोइ दिलजान जी दिल अञा बि कमज़ोर थी वई आहे। महिरबानी करे मूंखे अकेलो छॾे न वेंदो कर।
न त हिकु ॾींहुं हिन घर जे अङण ते दिलजान जो लाश पियो हूंदई। अहिड़ियूं ॻाल्हियूं करे शेर दिल खे कमज़ोर छो थी करी? मां त हर वक़्तु तोसां गॾु आहियां। हो चरी तूं मूंखे पाण खां परे न सम्झंदी कर। तुंहिंजा वेरी तोखे नुक़सान न ॾीन। इन गणतीअ में मन ॻरी पवंदो आहे। तूं दर खां ॿाहिरि पेर पाईंदो हुई त शेर दिल सभिनी दुश्मननि जी ॻीचीअ में गट विझी उन्हनि खे उबतो करे टंगींदो। तूं रुगो दुआ कर, बाक़ी दुश्मननि में दम आहे जो शेर दिल जो अघु झलींदा। तूं मुंहिंजे भाइटे जो कातिल आहीं। तोखे जुरत कीअं थी मुंहिंजे साम्हूं अचण जी? तूं इंसान न आहीं, तूं जानवर आहीं। ज़िंदा छॾण जहिड़ो न आहीं। बाला जे हुकुम ते तो मुंहिंजो भाइटियो मारियो आहे। उन जी सज़ा तोखे मिलंदी कातिल। तोखे त ख़ुदा बि माफ़ न कंदो, पर उन खां पहिरियां तुंहिंजे गुनाह जी तोखे मां सज़ा ॾींदसि। अम्मा ही छा थी करी? करी थी वई आहे छा? घर जो जानवर चितो थियो आहे। मुंहिंजे घर जा भाती खाई वियो आहे। हिन खे मारण सवाब आहे। मूंखे ॾे हथियार त मां हिन खे उफट मारियांसि। बस अम्मा बस, मंठार जी ख़ामोशी खे कमज़ोरी न सम्झ। मंठार तूं हितां हले वञ। तूं चवें थी त मां हलियो वेंदुसि। मुंहिंजे वए खां पोइ इन घर जी दीवारुनि खे बि मुंहिंजी तलाश हूंदी। तूं नीमक हराम आहीं। तुंहिंजी नाहे ज़रूरत। हली वञ हितां। मूं चयो न मां वेंदुसि, पर उन जे चवण सां जंहिंजे करे न दर जो ग़ुलाम आहियां, बाक़ी ॿिए कंहिं बि हाकिम जो हुकुम हिन मंठार खे क़बूल कोन्हे। अम्मा तोखे छा थी वियो आहे? मंठार जो कहिड़ो ॾोह आहे? अञा बि तोखे मंठार जो ॾोह ॿुधायां? तोखे ख़बर न आहे त मंठार रावल जो खून कयो आहे? तोखे पंहिंजे मारोट खां वधीक मंठार जी ज़िंदगी प्यारी आहे जो तूं मूंखे रोके थी पई? हाँ हाँ मूंखे प्यारी आहे मंठार जी हयाती। छो त उनखे सज़ा बाबा जी कीअं जी मिले थी। बाबा ॾिसो त पाण में हिकु ॻोठ जा हूं अज़ीज़ो पाण में मिटूं। इहे सुठियूं न आहिनि। थोरी थोरी ॻाल्हियुनि ते झेड़ा झगड़ा इहो कमु भलो न आहे पाण में गमदिल। रोशन, मुंहिंजी मल्हार सां नाराज़गी न आहे, बाक़ी शादी में शरीक थियण ते सोचबो। यार गमदिल, तुंहिंजी कावड़ मल्हार जे मथां नथी ठहे। यार हूअ बि चाचे मिठल जी धीउ मल्हार खे अॻु में ॾिनल आहे। तव्हांखे ख़बर बि उन जे बावजूद बि तव्हां वञी उन जे मथां रो विझी आयो। यार रोशन, गमदिल खे शौक़ु कोन हुयो मल्हार जी मंग वठण जो, पर चाचे नूरल गमदिल जे मरहूं भाउ खे पाण सॾे चयो। यार अली गौर, कुझु बि हुजे गमदिल खे मल्हार खां पुछणो हुयो। यार हिकु ॻोठ जा आहियूं ऐं ॿियो त ॾुख सुख में हिक ॿिए सां उथो वियूं था, पंहिंजो पाण में आहियूं। छा इहो बि न आहे गमदिल खे त उन खां पुछा करे? या मां मञा थो इन ॻाल्हि जी मयार मूं ते आहे। रोशन, मुंहिंजो बि त भाउ मरी वियो, मल्हार मूं वटि कोन आयो। मूंखे इन ॻाल्हि जो त ॾुख थींदो न। मूंखे त सॼे ॻोठ चयो त मल्हार तुंहिंजे भाउ खे मारियो आहे, पोइ बि त मूं हुन ते केस कोन कयो न। यार गमदिल, पहिरियों ग़लती तुंहिंजी हुई ऐं मञा थो मां त हींअर ग़लती मल्हार बि कई आहे, पर यार इहो सुठो अमल न आहे त सभु पाण में विढ़ूं। दुश्मन वक़्त जो फ़ाइदो वठी असांजे मथां वार करे वेंदो। इन जे करे असां सभिनि खे हिकु थी मज़बूत रहणो आहे। यार मज़बूत। बालाश ख़ान त असांखे ज़हर जूं गागरियूं पीआरियूं आहिनि, पर बेवस आहियूं। छा कयूं रोशन? रोज़ मुंहिंजे भाउ जी मूंखे यादि थी अचे ऐं हू मूंखे मयारू थो ॾे त बालाश ख़ान अञा ज़िंदा आहे। बालाज खान जी पाड़ तॾहिं पटे सघंदो जॾहिं हिक ॿिए सां कावड़ ख़तमु कंदो। अदा गमदिल खाए त भले खाए, बाक़ी यार मुंहिंजी दिलि कोन थी कढे त मां मल्हार जी शादी में शरीक थिए। यार अली गौर, मूंखे तुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। मल्हार कहिड़ो तुंहिंजो माल ॿधो आहे जो तोखे हर वक़्तु हुनजे मथां कावड़ आहे? हरू भरू बि पंहिंजो पाण खे नफ़रतनि जे वर न चाढ़ियो। मूं मल्हार खे पक ॾिनी आहे त सभु असां तुंहिंजी शादीअ में शरीक थींदासीं। तुंहिंजी मर्ज़ी रोशन, जीअं तूं चवंदे तीअं कंदासीं। गोहर बि खाईंदो ऐं मां बि खाईंदुसि मल्हार जी शादी में।
गमदिल सिर्फ मल्हार जी शादी थियण जो वाइदो आहे मुंहिंजो तव्हां सां। गमदिल तुंहिंजे भाउ जो पलाद कंदासीं त मां पंहिंजे पीउ जो बि पलाद कंदुमि। ओ त रोशन जो जिन जलाद आहे जलाद, मारे या खारे। अजायो वॾे खफ़े में पइजी वियासीं। मिठल जी ॻाल्हि मञूं हा त भलो हो, हाणे अलाए छा थींदो। तौबा, कुझु बि कोन थींदो, तूं परेशान न थी। पाण फॾे वारो संग कोन वरितो आहे जो असां हिन खौफ़ में पंहिंजो वक़्तु गुज़ारियो त शादीअ में ॾचो थींदो। बाबा खे अची वहम वेठा आहिनि अदा, तव्हां सम्झायो बाबा खे, न त असां खां त ज़ोर आहे। पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। किस्मत पेटी मुझी जो तू मुझे मथे में लगे, कम जो न कार जो, दुश्मन अनाज जो। पोपरी भी पीरन वारी आ, पीरन वारी कौन ही मुझो पीर पुजंदई हो। पोपरी गाल बुध कावड़ के छड़। केड़ी गाल बुधा तुजी, केड़ी गाल तुझे न पेट में फाथला बुधाए। अदा वलू भाजाई साईं न गलाए, भाजाई अज पानी में कोन थई। यार तू त किरो त बंद कर ने भागा, तू जे करे मुजा ठेल कम भी टही था वजन, एड़ो त चंडरो आ। तू वडो भाग वारो आई, तुझा हिन जे करे ठेल कम रही ता वजन, जणे मां मोकर बारन जो। बुधई अदा वडा अञा बुधने। पोपरी हिकड़ी मेहरबानी कर, 100 रुपयो दे मुखे त बाजरी वठी नी कुकड़ के खाराया, बेचारो भुख ते मरी वेंदो। ए मुजो वायदो आ, जे डी मुजो कुकड़ मेल कटी दो, सब पैसा वापस कंदो मैं। पेट न पाले कुत्ता तो धारे। हा ॾिस वलू, मां चवां थी न कुकड़ जी पचर छॾ, न त पिंजी वेंदे। ॻाल्हि ॿुध वलू, तू मूंखे इहो त ॿुधा, तू जो कुकड़ कॾहिं खटियो आहे जो हीअ मेल खटींदो? पहिरियां बि तुंहिंजा 3 कुकड़ पहिरीं खड़ में मारजी विया हुए। हा 4000 बेरा सच थी चवे भाजाई, अदा वलू सदाई हाराईंदो आहे। तू त वात न पट निभागा, तू सतोरवा हे निभागवा, अरे बई हिके जड़ा आयो जेंडरी ते लथल। हा कर चमचागिरी, चमचा खबर पई। मां शकी थिया तो तू शकी न थो थे। वलू ॾिस, मेहरबानी करे मूंखे परेशान न कर, न त मां तोखे बि मारे छॾींदसि, पाण खे बि मारे छॾींदसि। हा वलू, ॻोठ में शादी आ मल्हार ऐं राबेल जी, मूंखे सामान वठी ॾे न त ख़बर थी न पोपरी पीरन वारी आहे। हा अदा वलू दे अदी के पैसा त जीअं सामान वठे। मोजो आसरो न कजाए, बाजरी जे लाए माके 100 रुपयो न थी दे, वरी तोखे शादीअ जे लाए सामान वठी ॾियाए। वलू सताई मेल में वने त काॾे वने। भाजाई के तो जवाब दी अदा, खपाए कुकड़ भाजाई के पैसा दे। चरियो वही छा, ये चरिया इश्क खपाए बो छा। मां चवां थी निकरो घर खां, न त कया न पूरो। अदा मां हाणे हलाए तो, बाकी आ तुंजी मर्जी। अच सदोरा। तूं छो आयो आहीं हिते? की ॾिसी वतो न त सुठो न थींदो। असां त उथी ॿाहिरि हल। ॾिसे छा तो चरियो थी आयो आहीं छा? मां सां उथी चवां थी उथी ॿाहिरि हल। मां साथ तुंहिंजी मुल्क सां, तुंहिंजे रुखसारनि ते ठहंदड़ निशाननि जो कसम। मां साथ हिन दुनिया में कसम सां तुंहिंजो को बि मट कोन्हे। राबेल, जन्नत जी हूरुनि में बि तुंहिंजो नंबर पहिरियों। लॻे थो मूंखे तूं माराईंदे मां साथ। हाणे वञ हितां, शादी खां पोइ न अहिड़ियूं कचेरियूं कंदासीं। शरीफ़, शादीअ में अञा ॾींहं पिया आहिनि, तेसी ताईं ख़बर न आहे मुंहिंजी दिलि ते अलाए छा गुज़रंदो। पर अम्मा जो ख़ौफ़ आहे, जेकॾहिं अम्मा ॾिसी वतो न त मूंखे बि मार ॾींदी ऐं तोखे बि, ॿई मार खाईंदासीं। हाय हाय, तो महबूब जे करे मासीअ जी मार बि मुंहिंजी अखियुनि ते। राबेल, जेकॾहिं तोखे मुंहिंजो एतिरो फ़िक्र आहे त पोइ हल त चंड ते हली कचहरियूं कयूं।
मसद हाणे उथी उथी वञ, चवाएं थी त वञ। जो पंज मुंह किली वेठी आ, ना वीचार अथई दिल में, छा पई सोची? कुझु न अम्मा, बसि इहो पई सोचियां त मुंहिंजी शादीअ खां पोइ मुंहिंजी बकरियूं केरु संभालींदो? राबेल, शादी खां पोइ तुंहिंजी अम्मा बाबा खे विसारे त कोन छॾींदीअ न? अम्मा, तूं ऐं बाबा त मुंहिंजे साह में आहियो, मां तव्हांखे कीअं थी विसारे सघां? तूं असांखे पंहिंजे पुटनि खां बि वधीक ही, पर न्याणी पंहिंजे वर सां सूंहंदी आहे। इस्लाम में इहा इजाज़त ई नाहे त छोकिरी हमेशह माइटनि में रहे, न त तोखे पल बि परे न कयां। अम्मा, मुंहिंजी प्यारी अम्मा, तूं रो न अम्मा। जेकॾहिं तूं रोईंदीअ न त मूंखे पंहिंजी ख़ुशी सहर लॻंदी। इन जे करे चवां थी त न रोईंदी कर अम्मा। न रोआ किथे थी, लज छा आहे, अख में कख पइजी वियो आहे। रोआ कान थी, छो रोईंदुसि? अम्मा, हिकु ॻाल्हि चवां, तोखे त कूड़ बि ॻाल्हाइण नथो अचे, पका सादी आहे मुंहिंजी अम्मा। हाय मुंहिंजी राबेल। रोशन पुट, अदौर जब अलाह खे प्यारो थी वियो, हाणे सभु ॿार मूं ते आहिनि पुट। नूरल जे पुट जी शादी थी वञे पोइ असां बि पंहिंजो ॿार लाहियूं। ॿार? कहिड़ो ॿार चाचा? तूं जीअं नजमान जी शादी पुट। ज़िंदगी ख़बर न अलाए केतिरो साथ ॾे। सोचां थो धीअ जो ॿार लाहियूं वञा। तव्हांजो हुकुम अखियुनि ते चाचा, पर बालाज ख़ान जे क़ैद में जेके मूं ज़ुल्म सया आहिनि न, उन वक़्तु मूं कसम खयो हुयो त बालाज ख़ान खे ज़रूर मारींदुसि। शादीअ खां पोइ बि पंहिंजो कसम पूरो करे सघींदो रोशन? बालाज ख़ान वॾो ज़ालिम आहे पुट। रोशन, असां हुन सां सीनो साए कोन सघंदासीं। चाचा, मां पंहिंजूं तकलीफ़ूं विसारे सघां थो, पर बाबा जो खून बालाज ख़ान खे कॾहिं बि माफ़ न कंदुसि। सोट, चाचे जो खून बालाज ख़ान खे माफ़ छो कंदासीं? बाबा जी दिलि कमज़ोर आहे, धिजे थो। मूंखे पंहिंजी हयाती प्यारी कोन्हे जावेद, मां ॾियां थो। रोशन, तोखे कुझु थी न पवे। अदा जावेद, बाबा सही थो चवे, जहिड़े में छा रखियो आहे जो तव्हां हर वक़्तु जहिड़े जी ॻाल्हि था कयो? बालाज ख़ान सां जहिड़ो नजमा आख़िरी दम ताणी करिणो आहे। जेकॾहिं बालाज ख़ान ज़िंदा रहंदो न त क़यामत ॼाणे बाबा जे आॾो मां मयारी थींदुसि। पर सोट रोशन, बालाज ख़ान खे अलाह लोड़ाईंदो, तव्हां छो था ज़ालिम खे माण जी ॻाल्हि कयो? भेण, रुगो असां न, पर सॼो तर बालाज ख़ान जो मारी आहे। मल्हार जी शादी खां पोइ दुश्मन सां दंग करणो आहे। बालाज ख़ान हिकु ॾींहुं बि ज़िंदा छॾण जहिड़ो न आहे, पर ज़ालिम खे डिघो रसो आहे पुट। हाणे हुनजो डिघो रसो छिकींदासीं चाचा, तेसीं ताईं रसे मथो न आहे कढणो, जेसि ताईं बालाज ख़ान तड़पी तड़पी मरे नथो। पुट, तव्हांजी मर्ज़ी, पर हाणे शादी में देरि न आहे करणी। नजमान धीअ जो ॿार लाहियां, पोइ जेको थियो उनखे मुंहुं ॾींदासीं। सारंग बा, यार हाणे ॾींहं कोन्हनि बचा, सॼे तरह खे काज जो सॾु बि ॾियणो आहे। तूं परेशान न थी, मूं सभिनि खे सॾु ॿुधाइण शुरू कया आहिनि, तूं रुगो शेरदिल खे वञी ॿुधाए। सारंग बा, शेरदिल खे आउं पाण ॿुधाईंदुसि। अमड़, ऐं मासड़ जी मर्ज़ी इहा आहे त शेरदिल खे ॿुधाइण तूं ऐं तुंहिंजो अबो वञे, ऐं परियां शेरदिल जी घरवारी खे बि वठी अचिजो। मल्हार पुट, हाणे तुंहिंजो पीउ वञे, बाक़ी मां वांदी कोन आहियां। शादी वारो घर आहे, हज़ारे कम आहिनि। वांदो त मां बि न आहियां हाजुल, मूंखे बि त काज जी तयारी करणी आहे न। छोकिरा जो सॼो तर था सॾाइनि, इन जे लाइ बि त तयारी थींदी न। जे मूंखे सारंग वठी वञे, मां ई दिलजान खे वठी ईंदसि ऐं अदा शेर दिल खे बि ॿुधायो ईंदसि।
चरी आई छा मां कोन हली सघंदुसि। हा मल्हार खे चवंदुसि त पाण शेर दिल खे वञी ॿुधाए ऐं चएसि त 2 ॾींहं शादीअ खां पहिरियां अचे। अजायो वॾे खफ़े में पइजी वियासीं। मिठल जी ॻाल्हि मञूं हा त भलो हो, हाणे अलाए छा थींदो। तोबा कुझु बि कोन थींदो, तूं परेशान न थी। पाण फॾे वारो संग कोन वरितो आहे जो असां हिन ख़ौफ़ में पंहिंजो वक़्तु गुज़ारियो त शादीअ में ॾचो थींदो। बाबा खे अची वहम वेठा आहिनि अदा, तव्हां सम्झायो बाबा खे, न त असां खां त ज़ोर आहे। मल्हार तुंहिंजो पीउ बालाज खां जे ख़ौफ़ खां तॾहिं तो एतिरो सोचे। मल्हार जा पीउ पुट जी शादी आहे, तूं रोज़ गुलाब जे गुल वांगुरु टिड़ंदो रह। हाओ हा जुले, मां ख़ुशि आहियां मल्हार जी ख़ुशीअ में, पर छा बा तव्हांजे दिलि में जेके वहम ऐं गुमान रहनि था न बा, इहे तव्हांखे बीमार करे वठंदा। मल्हार खे हर ॻाल्हि जो फ़िक्र आहे, तव्हां रुगो बेफ़िक्र थियो। चाचा तव्हां रुगो ॻोठ वारनि खे सॾु ॿुधाइजो, ॿाहिरियां सभु सॾु मां ॾींदुसि। ठीकु आहे पुट, मां सॼे ॻोठ खे सॾु ॿुधाईंदुसि। पाप न गए, पाप न गए।